अरगून, तुरखान ऐं मुग़लनि जे दौर में सिंध सरकार परगणनि, महालनि ऐं तहलकनि में विरहायल रही। उन वक़्तु ठट्टो 5 हिसनि ऐं 10 महालनि में विरहायल हो, जंहिंमें 54 तालका हुआ। कराची वारो हाणोको इलाइक़ो बि महाल हो, जंहिंमें 3 तालका हुआ। मुग़लनि जे दौर में ढलनि वारो खातो अलॻि कयो वियो, जंहिंखे दस्तूर अमल सॾिबो हो। मुग़लनि सिंध ते 1592 खां 1737 ईस्वी ताईं हुकूमत कई। उन दौरान मुग़लनि पारां हिते 67 नवाब मुक़रर कया विया हुआ। औरंगज़ेब आलमगीर जे दौर में हिकु वाक़े में कलात जो ख़ान मेहराब ख़ान हिकु जंग में मारिजी वियो, जंहिं करे औरंगज़ेब मीर मेहराब ख़ान जे खून एवज़ 1667 ईस्वीअ में कराची जो बंदरगाह ख़ान ऑफ कलात समंदर ख़ान जे हवाले कयो। समंदर ख़ान मेहराब ख़ान जो भाइटियो हो। सिंधी तारीख़ ॿुधाए थी त 1697 खां 1757 ईस्वीअ ताईं कराची जो बंदर ख़ान ऑफ कलात जे इंतज़ाम हेठि हो ऐं हिते ख़ान ऑफ कलात पारां गवर्नर मुक़रर कया वेंदा हुआ। 1757 ईस्वीअ में मियां ग़ुलाम शाह कलोड़े ॿीहर कराची जो इलाइक़ो हासिल करे सिंध में शामिल कयो। 17 सालनि खां पोइ सिंध जे आख़िरी कल्होड़े हुकुमरान मियां अब्दुल नबी पंहिंजे पारां मुक़रर कयल नाज़िम मीर बिजार खे क़त्ल कयो ऐं भॼी वञी कलात में पनाह वरिती। मीर बिजार जे पुट अब्दुल्ला ख़ान कलात जे ख़ान जी मदद सां सिंध जे गादी जे हंध ते हमिलो कयो। हिन जंग में ख़ान ऑफ कलात जो न्याणो रिज़क़ ख़ान मारिजी वियो, जंहिंजे खून जे एवज़ ॿीहर कराची बंदर खे ख़ान ऑफ कलात जे हवाले कयो वियो ऐं ख़ान ऑफ कलात पारां अलह रखियो लोहार खे कराची जे बंदर जे कस्टम जो ठीको ॾिनो वियो। कराची ख़ान ऑफ कलात जे मातहत रही आहे छा? हा, छाकाणि त उहा बलोचिस्तान में हुई ऐं बलोचिस्तान 1595 खां अॻु कोन हो। इहा सिंध हुई यकी वञी ईरान सां मिलंदी। उन वक़्तु सिंध एतिरी वसी हुई जेका उन जूं सरहदूं वञी ईरान सां मिलंदी हुयूं। अरगून दौर में बि ईअं ई हो। तुरखान दौर में बि सिंध जूं सरहदूं ईरान सां मिलंदियूं, पर असांखे वरी जेका बलोचिस्तान जी पहिरीं शक्ल नज़र अचे थी या पहिरियों नालो नज़र अचे थो, उहो आइन अकबरी में नज़र अचे थो ऐं नज़र ईअं अचे थो त उहो मुल्क 1595 में नक्शे में अचे थो, जेको अकबर बादशाह जे हुकुमरानीअ जो पोयों ज़मानो हो ऐं उहो बलोचिस्तान में अची वियो। पर पोइ मीरनि जेको आहे सो इलाइक़ो फतह करे पंहिंजे इन सां शामिल करे छॾियो सिंध सां। कलोड़नि जे आख़िरी दौर में जॾहिं हिकिड़ो वाक़ियो थिए थो औरंगज़ेब जे दौर में, त इहो ख़ान ऑफ कलात जो समंदर ख़ान जो भाइटियो जेको मेहराब ख़ान शहीद थो थिए या कंहिं मुक़ाबले में मारिजी थो वञे, त खून बाह जे तौरु औरंगज़ेब जेको आहे हिन खे कराची खे ख़ान ऑफ कलात जे हवाले थो करे 1697 शायदि मूंखे यादि थो अचे 1697 खां वठी 1757 ताईं कराची जेका ख़ान ऑफ कलात जे हथ हेठि रही थी। पोइ कलोड़ा कराची खे वापसि हासिल था कनि। हासिल करण खां पुठियां 17 सालनि खां पुठियां तव्हां ॾिसो 1774 में वरी ॿिए हिकिड़े जंग में ज़रक़ ख़ान मारिजी थो वञे, जेको ख़ान ऑफ कलात जो न्याणो उहो मारिजी थो वञे, त कराची खे ॿीहर जेको आहे खून बाह जे सूरत में ख़ान ऑफ कलात जे हवाले कयो थो वञे। पोइ तव्हांखे का तारीख़ जी ख़बर हुई त पोइ मीरनि जे दौर में 3 हिन ते हमला कया था वञनि। फ़क़ीरो बिरहमानी ऐं पलियो इहे अचनि था हिते जा माण्हू हुन सां मुक़ाबिलो कनि था ऐं ख़ान ऑफ कलात साथ कोन थो ॾे ऐं जंहिंजे नतीजे में ॿिए पाण में सलाह कनि था। कराची जा माण्हू जेको दरिया निमल जे अॻुवाणी में मुतहद थियनि था ऐं पोइ कराची जी कोर्ट जूं चाबियूं जेके आहिनि उहे मीरनि जे हवाले था कनि। ॿियो 1794 में त इहे 2 वाक़िया जेके आहिनि बलोच ख़ान ऑफ कलात, कॾहिं कॾहिं बलोच जेके आहिनि इहे बयानु था ॾियनि, बलोचिस्तान जा लीडर बयानु था ॾियनि त कराची जेका आहे उहा बलोचिस्तान जो हिसो रही। इहे सिर्फ़ु 2 वाक़िया आहिनि। खून बाह जे सूरत में जेको आहे उहो ख़ान ऑफ कलात जे अंडर में रहियो कराची। मीर अचनि था तॾहिं जॾहिं ख़ुदि कल्होड़नि में पाण में इख़्तिलाफ़ पैदा थियनि था। मियां अब्दुल नबी आख़िरी आहे हिननि जो हुकुमरान ऐं किन हुननि जा कन भरिया त भई टालपुर तव्हांजे ख़िलाफ़ थी विया आहिनि। पोइ हुननि जो हिकिड़ो अहम अॻवान टालपुरनि जो हुयो
मीर बिजार ख़ान टालपुर, उनखे उहा जितां मोटियो पिए थो उनखे उन क़तल कराए विधो। त उन खां पोइ टालपुरनि जी ऐं कलोड़नि जी पाण में वेड़ हिकिड़ी खाना जंगी शुरू थी वई हुई। जॾहिं उहा जंग शुरू थी त इहो पीरियड जेको आहे उहो लॻभॻि 1780 ॿ टे साल अॻु में खां इहा शइ शुरू थिए थी ऐं पोइ 2-3 साल पोइ ताईं उहा शइ हली। त उन में बि वरी ईअं थियो त कलोड़नि जो आख़िरी जेको साहिबु हुयो मियां अब्दुल नबी, इहो वरी खान ऑफ कलात वटि वियो। वरी खान ऑफ कलात खां मदद वठी ऐं पोइ हुन कब्ज़ो करायो कराची ते। तालपुरनि जॾहिं कलोड़नि खां सिंध हासिल कई तॾहिं खेनि कराची जी अहमियत जो पतो बि पियो। मीरनि खान ऑफ कलात जे कब्ज़े जे ख़ात्मे लाइ कराची ते 3 हमला कया हुआ। मीरनि जे 3 हमले खां पोइ कराची जो इंतज़ाम हिकु मुआहिदे तहत मीरनि जे हवाले थियो। उन वक़्तु हाजी सईदो कराची ते कलाती गवर्नर हो। कराची ॿीहर सिंध में शामिल थी त कराची जे बंदर वारे इलाइक़े ऐं कोट अंदरि शहर जो इंतज़ाम सेठ दरियानू मल जे हवाले थियो, जॾहिं त कराची जे बाक़ी हिसनि ते जोखियनि, बुरफ़तनि ऐं कलमियतनि जे सरदारनि जो कंट्रोल रहियो, जेके आज़ाद हैसियत सां कार वहिंवार हलाईंदा हुआ पर सिंध जे हुकुमराननि खे सालियानो ॾन भरे ॾींदा हुआ। हुन वक़्तु मीरनि पंहिंजो गवर्नर बि मुक़ररु कयो, जंहिंखे नवाब चयो वेंदो हो। नवाब जे ज़िम्मेवारियुनि में शहरी इंतज़ाम हलाइण खां सवाइ फ़ौजी मामला बि शामिल हुआ। अॻिते हली कराची लाइ सिविल ऐं फ़ौजी इंतज़ामनि लाइ अलॻि अलॻि गवर्नर मुक़ररु कया विया। कराची बंदर जी हिफ़ाज़त लाइ मनोड़े में हिकु फ़ौजी क़िलो क़ाइमु कयो वियो हो, जंहिं ते 11 तोबूं रखियूं हुयूं। मीरनि जे दौर में कराची ते जेके सिविल गवर्नर मुक़ररु कया विया तिन में आगा ज़ैनुल आबिदीन, आगा काज़िम पाशा, आगा तकी शाह, सैयद ग़ुलाम अली शाह, हाजी अलह रखियो ऐं हसन बिन बच्चू शामिल हुआ। आगा ज़ैनुल आबिदीन, आगा काज़िम पाशा ऐं आगा तकी शाह पाण में भाउर हुआ ऐं उन्हनि जो तालुक़ु ईरान जे शहर इस्फहान सां हो। सैयद ग़ुलाम शाह 1832 ईस्वीअ में कराची जो गवर्नर या नवाब मुक़ररु थियो। एलेक्जेंडर एफ बेले पंहिंजे किताब कराची पास्ट, प्रेज़ेंट एंड फ्यूचर में लिखे थो त 1838 ईस्वीअ में कराची जा 2 गवर्नर हुआ। सिविल गवर्नर हाजी अलह रखियो ऐं फ़ौजी गवर्नर ख़ैर मोहम्मद निज़ामाणी हो। निज़ामाणी फ़ौजी कमांडर बि हो। तालपुर हुकुमराननि जे दौर में धार धार परगणनि ते कारदार मुक़ररु हूंदा हुआ, जेको गवर्नर या नवाब खां पोइ अहम उहिदो हूंदो हो। उन्हनि जे अमले में संदन मातहत अमलदार मुंशी हूंदा हुआ। तालपुरनि जे दौर में सिंध 44 महालनि में विरहायल हुई ऐं कराची जी हैसियत बि हिकु महाल जी हूंदी हुई। तालपुरनि जे ई दौर में कराची अंदरि काज़ी अदालतूं ऐं हिंदू पंचायत कमेटियूं बि हूंदियूं हुयूं। उन पूरे दौर में कराची जा काज़ी हिकु ई ख़ानदान मां मुक़ररु थींदा हुआ। उन्हनि काज़ियुनि में काज़ी शाह नवाज़, काज़ी मिर्ज़ा अली, काज़ी करमुल्ला, काज़ी मोहम्मद यूसुफ ऐं काज़ी डूर मोहम्मद शामिल हुआ, जिन जो तालुक़ु कराची जी वसंदी लियारी सां हो। तालपुर दौर में कराची पुलिस जो बि बाक़ाइदा निज़ाम ऐं उनजो अलॻि खातो हूंदो हो, जंहिंजो इंतज़ाम कारदार जे हवाले हो। कैप्टन हार्ट पंहिंजी हिकु रिपोर्ट में लिखियो आहे त तालपुर दौर में कराची अंदरि कुझु सिपाही ऐं चौकीदार मुक़ररु हूंदा हुआ ऐं उन्हनि खे हर महीने सरकारी खज़ाने मां पघार मिलंदी हुई। गुल हसन कलमती जी तहक़ीक़ मूजिबि तालपुरनि जो सरकारी साल पहिरीं ज़ुल्हज खां शुरू थी 3 ज़ुल्क़ैद ते ख़तमु थींदो हो ऐं कराची जो दफ़्तर साल में हिकु दफ़ो ऑडिट लाइ बंदि कयो वेंदो हो। उन दौर में जानवरनि, शराब, ज़रात, कपिड़े, लुंगियुनि, तोड़े चमड़े जे कारखाननि ते टैक्स लागू थियल हूंदो हो, जिते ठेकेदार टैक्स वसूल कंदा हुआ। मुहक़क़नि मूजिबि मीर हुकुमराननि जो सॼो ज़ोर टैक्सनि जी वसूली ते हूंदो हो ऐं मीरनि तोड़े कल्होड़नि जे दौर में सिंध जूं हुकूमतूं उन्हनि खां अॻु क़ाइमु थियल मुग़लनि, अरगूननि ऐं तुर्खाननि वांगुरु बादशाहत जो ॾेख ॾींदियूं हुयूं ऐं हुकूमत खे जागीरदाने निज़ाम तहत हलायो वेंदो हो, जंहिं सबबि मुल्क जो आम माण्हू तंग नज़र ईंदो हो ऐं फ़ौज खे बि एतिरो मज़बूत न बनायो वियो हो, जंहिं सबबि अंग्रेज़नि जॾहिं सिंध ते कब्ज़ो कयो त उन्हनि खे पिन घटि मज़ाहिमत जो मुंहुं ॾिसणो पियो। एलेक्जेंडर बर्न्स पंहिंजी हिकु रिपोर्ट में लिखियो आहे त बदकिस्मती सां कराची में फ़ौजी कुवत मामूली हुई। मनोड़े जो क़िलो बचा जे नुक़्ते नज़र खां इंतिहाई अहम हो, जंहिंखे टालपुरनि कराची जे बचा लाइ अॾियो हो, सो सख़्त बेतवजही जो शिकार हो ऐं उते आङुरियुनि ते ॻणण जेतिरा फ़ौजी मुक़ररु थियल हुआ।
जिन जी तारीख़ जा मुहक़िक़ लिखनि था त टालपुरनि जे दौर में कराची ते सेठ नाओमल जो सियासत सां गॾु इंतिज़ामी ऐं वापारी मामलनि ते मुकमल कंट्रोल हो, जंहिंजे करे अंग्रेज़नि खे सिंध ते हमले जो पूरो पूरो मौक़ो मिलियो। 1839 ईस्वीअ ते जॾहिं अंग्रेज़नि कराची ते हमिलो करे कब्ज़ो कयो त मीरनि को बि मुक़ाबिलो न कयो। सिंध जेतोणीकि ज़ाहिरी तौर अंग्रेज़नि 1843 ईस्वीअ ते कब्ज़ो कयो हो, पर अमली तौर कराची सेठ नाओमल ऐं अंग्रेज़नि जे कब्ज़े हेठि हुई ऐं हिते उन्हनि जी हुकुमरानी हलंदी हुई, जंहिंजे बुनियाद ते पोइ अंग्रेज़नि पूरी सिंध ते बि कब्ज़ो करे वरितो। माण्हू चवंदो मीर अंग्रेज़ हेतिरा हिकिड़े थोरे ई में घटि तइदाद में अंग्रेज़ आया ऐं जेको मीर पंहिंजी हुकूमत क़ाइमु करे न सघिया। ऐं तव्हां मीरनि जे दौर में ॾिसो त आम माण्हू उन में शरीक कोन्हे। आम माण्हू मीरनि जा उहे जेके पंहिंजा वॾेरा ऐं जागीरदार जिन खे उन्हनि जागीरूं ॾिनियूं